यो बाबा जी पुत्र पोमा वञा हाणे वज शाबाश बच्चा हाणे ॾिसे तो हालात वज ड्यूटी ते बच्चा हाणे तो सिक्योरिटी वारा हो ये तो पांच वारा सिधी तो खबर है तो होटल ते वेही रहंदा जेतिरे ती तव्हां जवान ड्यूटी था कनि पाक आर्मी वारा बीठा आहिनि रेंजर्स वारा बीठा आहिनि तोखे छा आहे भला पर तो तेरी ड्यूटी कर ये जेके तो चयो नी यो रेंजर्स वारा अब उन्हनि को माण्हू परे थींदा न असां सां ई चुंबड़ी वेंदा आहिनि मां न वेंदो मां त चुंबड़ी वेंदो ना इहो तो मास्क वठी ॾींदो आहे 3 करो मास्क पाए वञा पुट भली तोसां चुपणे तो कुझु कोन थींदो न इहे मास्क पाइण सां कुझु कोन थींदो वज़ीर आज़म सां त ईअं चुंबड़ी वियो वज़ीर कहिड़ो आहे इहो काली वारो वज़ीर आहे। एॾी सवाल तूं गॾिजा नी कंदो माण्हू सां घणी पुट तूं परे थी बीहे सिक्योरिटी वारो आहे तोखे वञिणो आहे बच्चा तोखे ख़बर आहे मां ड्यूटी तूं कीअं वठी ॾिनी आहे ख़बर थी कीअं वेठी ॾिनई तो तॾहिं तूं नथो वञे न छोड़ा मां बनी कपाई आहे बजरे ज़मीन मां विञायो वेठो आहे तुंहिंजी निकिरी जे लाइ तोखे भलो मां इरशाद किलो की वठी ॾियां तूं ड्यूटी ते करे आ न उन्ही के वठी ॾी यार हाणे वाक़ई ज़लील करायो बाबा 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 ॾाहो थी पंहिंजी सिंध सॼी सिंध जो मसइलो आहे हूं माण्हू न वेंदा न होटल ते वेंदा चांहियूं पींदा ॾाहो थी बच्चा ड्यूटी कर पोइ ॾिस न मथां मां चुंबड़े पोइ चुंबड़े त पोइ तूं मरी कोन वेंदे था यार हाणे मां इनखे कीअं सम्झायां पुट ड्यूटी करणी यार बच्चा ड्यूटी यार ड्यूटी त करणी आहे पर हाणे कीअं कजे पोइ कीअं छा ड्यूटी ते वञ तूं सिधो ड्यूटी ते वञण कीअं छा कजे कीअं ड्यूटी ते वञा वञा थो हा वञ बच्चा वञ शाबाश शाबाश वञा थो सिंधी कौम बहादुर कौम आहे रिजे ना किरोड़ा छा करी तोखे वञा थो हा वञ शाबाश वञी नथो सघां मां वञी नथो सघां मां छा कयां आख़िर तोसां मसइलो कहिड़ो आहे मूंखे ड्यूटी छो वठाए ॾिनई हाणे तव्हां सभु घर में हो वञी ज़िंदगी मां विञाया चाहो ते मां न वेंदो आहियां छा में तूं ज़िंदगी थो वञाए पुट हे लखे जवान ड्यूटियूं था कनि सिर्फ़ु तूं थो करीं ॿिया त कंदा आहिनि पोइ कीअं कंदा आहिनि मां कीअं कयां भाउ मां कीअं कयां चङो तो में अची फासी वियो बाबा फ़ियाल तूं ॾाहो थी बच्चा ड्यूटी कर ॻाल्हि ॿुध पुट हाणे इहा बीमारी तमामु ख़तरनाक थी वई आहे पुट हाणे तूं खणी इटली जो मिसाल वठि तूं चाइना जो मिसाल वठि तूं ईरान जो मिसाल वठि ख़ुदा न ख़ास्ता पाण वटि बि अहिड़ी हालत थी सघे थी आवाम जे लाइ तूं आवाम जी भलाई जे लाइ वेंदो पियो पुट ॾाहो थी पुट ड्यूटी कर आवाम जे भलाई लाइ पोइ मुंहिंजो सिर वञे त ख़ैरु आहे हाणे अवामी लीडर पंहिंजा ॾिस कहिड़ी कुर्बानियूं ॾेई विया शहीद बूटे जो कहिड़ो नालो आहे शहीद राणी जो कहिड़ो नालो आहे कंहिंजे लाइ कुर्बानी ॾिनो अवाम जे लाइ हा तूं बि अवाम जे लाइ वञे थो न पुट ड्यूटी पंहिंजी पेट जे लाइ करे थो भलाई कंहिंजी थींदी अवाम जी सिंधी क़ौम बहादुर क़ौम आहे तूं छो लुकियो वेठो आहे घर में ड्यूटी छो नथो करे तोखे मां ड्यूटी कंदुसि बाबा इहो चवां थो न मां ड्यूटी कर न बच्चा उठी ठप बाबा उठी ठपे तोखे मां मास्क ॾींदो आहियां हा मास्क ॾींदो आहियां मास्क पाए तूं अवाम में बीह रहा वञी इंशाअल्लाह तूं कामयाब आहे बस मां वेंदुसि हाणे बाबा ड्यूटी ते वेंदुसि मां ड्यूटी कंदुसि शाबाश बच्चा शाबाश वेट कर बीमारी सां ड्यूटी कर शाबाश ठीक है बाबा ठीक है ठीक है मोकलाणी